नाज़रीन, ज़िले शिकारपुर जे टाउन मदईजी मां के अहम ख़बर पिया ॾियूं त मदईजी शहर जे ईदगाह मेले में ज़िले शिकारपुर जे मुख़्तलिफ़ थाणनि जे पुलिस ईदगाह मेले में चढ़ाई करे ॾिनी आहे। ज़रियनि खां मालूम थियो आहे त मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ SSP शिकारपुर जे हुकुम ते कार्रवाई कई वई आहे। कुझु माण्हुनि खे गिरफ़्तार करण जा इतला पिणु आहिनि। मदईजी पुलिस जी पहिरियों दफ़ो मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवाई नज़र में पई अचे। मदईजी SHO अशाक अली शर काफ़ी अरसे खां पोइ मदईजीअ में मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ एक्शन में नज़र आयो आहे। SSP शिकारपुर जे अहिड़े हुकुम खे साराहियो पियो वञे। जी नाज़रीन, अवां खे अहम ख़बर पिया ॾियूं ज़िले शिकारपुर जे टाउन मदईजी मां, जिते मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ अहम कार्रवाई कई वई आहे। पुलिस जे तरफ़ां मदईजी में मंशियात फ़रोशनि जो वॾो कारोबार हलंदड़ आहे। हर आयल SHO मंशियात फ़रोशनि खां सां कंप्रोमाइज़ करे मंथलियूं वठी जेको आहे उन्हनि जे ख़िलाफ़ का कार्रवाई नज़र में न आई आहे ऐं मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ काई बि कार्रवाई थींदे नज़र न ईंदी रही आहे माज़ी में। पर हिन वक़्तु SHO मदईजी अशाक अली शर SSP शिकारपुर जे हुकुम ते ॿुधण में आयो आहे त अहम कार्रवाई कई आहे। फायरिंग जा इतला पिणु मौजूदु आहिनि। उन सां गॾोगॾु मदईजी शहर वासियुनि जो मुतालबो आहे त शहर में केतिरा ई जुआ जा अॾा हलनि था, होटलनि ते फ़ाशी फिल्मूं हलनि थियूं, सरेआम नौजवान नसुल समाजी बुराइनि में मुब्तला थी वियो आहे। आइस ऐं मंशियात जो कारोबार खुले आम हलंदड़ आहे। SSP शिकारपुर खे अपील कजे थी त हू नोटिस वठी मदईजी शहर मां मंशियात फ़रोशनि जो ख़ात्मो आणे। हीअ अहम कार्रवाई थी आहे मदईजी पुलिस जी SSP शिकारपुर जे हुकुम ते। ॿुधण में अचे थो त ॿियनि थाणनि खां बि पुलिस आयल ही, जेका मदईजी जे ईदगाह मेले में जेको आहे कार्रवाई थी आहे। फायरिंग जा इतला पिणु आया आहिनि। उनखे अलावा कुझु गिरफ़्तारियूं पिणु थियूं आहिनि। हीअ जेका कार्रवाई ॿुधण में पई अचे अहम कार्रवाई आहे पुलिस जी, जेका SSP शिकारपुर जे हुकुम ते मदईजी पुलिस कई आहे।